घोटकी में मजलिस वहदत المسلمين ऐं अصغريه अलम व अमल तहरीक पारां मरकजी इमाम बारगाह खां मौलाना पहलवान अली संगड़, मौलाना माशूक अली कुम्मी, एहसान अली मुस्तफ़ाई, एहसान अली, गुलाम शबीर मुजतबाई, रज़ा हुसैन संगड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में जश्न आमद रसूल रैली कढी वई। हिन मौक़े ते गुस्ताखाना खाकनि जी अशात ऐं फ्रांसीसी सदर जे ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे एहसान अली मुस्तफ़ाई ऐं ॿियनि जो चवणु हो त फ्रांस में बार बार महबूबन करीमनि जी शान में गुस्ताखी कई पई वञे ऐं हिन गुस्ताखी कंदड़नि जी सरपरस्ती फ्रांस जी हुकूमत करे रही आहे, जेका नाक़ाबिल बर्दाश्त आहे। हिन वधीक चयो त गुस्ताखाना खाकनि सां आलमी अमन तबाह थी सघे थो। फ्रांस जे सदर जो बयान चिड़ाईंदड़ आहे। इज़हार जी आज़ादी जे नाले ते इस्लाम ऐं मुस्लमाननि ख़िलाफ़ जेकी साज़िशूं हलंदड़ आहिनि, इन्हनि खे बंदि कयो वञे। हिननि मुतालबो कयो त फ्रांस जे सफ़ीर खे फौरी तौर ते मुल्क बदर करे फ्रांस सां सिफारती लाॻापा ख़त्म कया वञनि ऐं फ्रांस जी शयुनि जो भी पिण बाइकाट कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।